नाज़रीन भलीकार चवंदासीं। हाणे ज़िक्र कंदासीं त सिंध में डिजिटल आदमशुमारी के ख़िलाफ़ कॉम्परस धुरियूं ऐं एसी ताईं जो सिंध हुकूमत सरापा एहतजाज आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह केतिराई भेरा इहा ॻाल्हि चई चुको आहे त असां पंहिंजा ख़दशा वफ़ाक़ जी आॾो इदारे जी आॾो रखिया आहिनि ऐं डिजिटल आदमशुमारी में जेके सिंध हुकूमत जा ख़दशा आहिनि उहे ख़तमु कया वञनि। सिंध जे इतलात वारो वज़ीर शर्जील इनाम महमूद चवे थो त जेके माण्हू जेके बि रहनि था उन्हनि सभिनीनि जी जेका ॻणप आहे उहा यकीनी बणाई वञे ऐं हुनजो इहो बि चवणु आहे त जेके माण्हू सिंध जा रोड रस्ता पाणी ड्रेनेज ऐं सहूलियतूं इस्तेमालु करे रहिया आहिनि त उन्हनि खे उन्हनि जी ॻणप जेका आहे उहा यकीनी बणाई वञे ऐं हुनजो चवणु आहे त जेके असांजा ख़दशा आहिनि उन्हनि ते बि अमल कयो वञे, उहे दूरि कया वञनि। सिंध यूनाइटेड पार्टी जो जेको सिंध मार्च आहे डिजिटल आदमशुमारी समेत मुख़्तलिफ़ जेके उन्हनि जा मुतालबा आहिनि उहो सिजावल ज़िले में दाख़िल थी चुको आहे। क़ौमी अवामी तहरीक बि मुख़्तलिफ़ ज़िलनि में एहतजाज करे रही आहे। कॉम्परस धुरियूं ऐं सिविल सोसाइटी सरापा एहतजाज आहे। आदमशुमारी में हाणे शनाख्ती कार्ड जेको घर जो सरबराह आहे उनजो शनाख्ती कार्ड नंबर लिखण जो जेको शर्त आहे या जेका फॉर्मेलिटी आहे उहा त ज़रूरु विधी वई आहे, पर अञा बि ख़दशा मौजूदु आहिनि ऐं जेको अमलो आहे उनखे केतिरियूं परेशानियूं आहिनि। सिक्योरिटी समेत उन्हनि खे ट्रांसपोर्ट न पई मिले या उन्हनि जा जेके डिवाइसिस आहिनि उन्हनि वटि उन्हनि में बि गैजेट्स में बि इशूज़ केतिरा ई आया पे, केतिरियूं शिकायतूं हुयूं ऐं इहे बि ख़बरूं जेके आहिनि रिपोर्ट थियनि पियूं त जेका फेक इंफॉर्मेशन आहे या डबल जेका इंफॉर्मेशन आहे ॿ दफ़ा को बि माण्हू कंहिं बि ज़िले में वेही ॿ दफ़ा बि उहो इंफॉर्मेशन जेका आहे उहा या रजिस्टर जेका आदमशुमारी आहे उन में पाण खे ॻणाए सघे थो। त इन वाले सां बि खोड़ शयूं टेक्निकल मामला बि आहिनि। सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर साफ़ी आहिनि, सीनियर तर्ज़ निगार आहिनि, मोहसिन बबर साहब असांखे जॉइन कयो आहे। बबर साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। साईं महिरबानी, वॾी महिरबानी। मोहसिन साहब कीअं था ॾिसो सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। सखर खां SUP जो पैदल मार्च निकितो सैयद ज़ैन शाह जी अॻवानी में। उहो उन मार्च जे दौरान नवाब शाह ताईं पहुतो, वरी पाण बीमार थी पियो ऐं हाणे हुनजी तबियत जेका आहे उहा सुधरी रही आहे, बहितर आहे। इस्पताल खां उहो घर बि शिफ्ट थी वियो आहे। क़ौमी अवामी तहरीक बि सरापा एहतजाज आहे ऐं मां पंहिंजे इंट्रो में ॻाल्हि कई त सिंध जो वॾो वज़ीर बि सरापा एहतजाज आहे। पाण हुनखे चई सघूं था त उहो एहतजाज करे थो ऐं रोज़ानो हू पंहिंजे बयान में इहा ॻाल्हि ज़रूरु करे थो त असांजा ख़दशा आहिनि पर उहे ख़दशा जेके आहिनि उहे दूरि कया वञनि। ॿी सूरत में जेका असांजी हिमायत आहे उहा वापसि वरिती वेंदी। कीअं त ॾिसो सूरत हाल खे? इहा बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे त कॉम्परस धुरियूं जंहिंमें SUP क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंध तहरीक वतन पार्टी सरापा एहतजाज आहिनि। सिविल सोसाइटी सोशल मीडिया हीउ सॼो जेको आदमशुमारी जो प्रोसेस आहे इहो रद्द थी चुको आहे ऐं हिन ते का बि ॿी राय कान्हे का सिंध में। सिंध में यक राय इहो फ़ैसिलो थी चुको आहे। ख़ुदि पीपल्स पार्टी जेका हुकूमत वेठी आहे उन बि ख़दशा ज़ाहिर कया आहिनि ऐं काल्ह त MQM जी तरफ़ां बि कुझु टेक्निकल ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि। तंहिंजो इहो मक़सदु थियो त सिंध हाणे 100% इन आदमशुमारी खे तकरारी करार ॾेई चुकी आहे ऐं जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत अञा बि अखियूं नथी पटे, अञा बि उनजो मक़सदु आहे त इहो ज़बरदस्ती ऐं जोरी कराई वेंदी, उहो त इहा ज़बरदस्ती वारी ॻाल्हि आहे। पोइ रियासत आहे, रियासत ज़बरदस्ती कराइबी, पर इन्हनि जे नतीजनि जी का अहमियत न हूंदी। पीपल्स पार्टी जो जेको एहतजाज आहे, जेको इंफॉर्मेशन मिनिस्टर बि बिल्कुलु ठीकु ॻाल्हि करे थो त हिते वसीला आहिनि जेके बि हूंदा, जेके बि मिलंदा सिंध खे, उहे उन्हनि माण्हुनि में ई तक़सीम करणा आहिनि ऐं उन्हनि में जेकॾहिं 40-50 लख माण्हू धारिया ईंदा जेके गिणप में ई न हूंदा त वसीला त आबादी जी बुनियाद ते मिलंदा आहिनि। त पोइ जॾहिं मुंहिंजो मक़सदु इहो थियो त आबादी घटि ॾेखारियूं ऐं उहे माण्हुनि में शामिलु न हुजनि, पोइ त वसीला त असांखे घटि मिलंदा, पोइ उन्हनि जो ख़र्चु केरु भरींदो? उहे बिजली बि इस्तेमालु कंदा, उहे पाणी बि इस्तेमालु कंदा, उहे रोड रस्ता इस्तेमालु कंदा, उहे ॿियूं शयूं सभु इस्तेमालु कंदा सिंध जूं। पोइ उन्हनि खे ज़ाहिर वसीलनि खे डिस्ट्रीब्यूट करिणो आहे। हाणे इहो सिंध हुकूमत लाइ मुंहिंजी राय मूजिबि कलाक हिकिड़े जो कमु आहे। हिकिड़ो WhatsApp थी वियो IG खे ऐं लाॻापियल इदारनि खे, तालीम खाते खे ऐं लोकल गवर्नमेंट खे त बाबा जेके पंहिंजा माण्हू उन्हनि खां जो कमु हींअर जो हींअर रोके छॾीनि त उहो हिकिड़े कलाक में जेको जिते कमु कंदो हूंदो उहो वापसि पंहिंजे ऑफिसनि ॾांहुं पंहिंजे घरनि ॾांहुं रवानो थी वेंदा ऐं हीअ आदमशुमारी जो सॼो अमल सिंध में रुकिजी वेंदो हिकिड़े कलाक के अंदरि। हाणे उहो कलाक कॾहिं ईंदो? CM साहिबु इहो हुकुम कॾहिं जारी कंदो? हाणे त मक़सदु हाणे जेको टाइम हो उन्हनि खे ॾियण जो वफ़ाक़ी हुकूमत खे जवाबु वठण जो उहो बि गुज़री चुको आहे। हाणे अञा बि जेकॾहिं अॼु सुभाणे ताईं इहो वापसि नथा वठनि पंहिंजो अमलो सॼो ऐं सॼी पंहिंजी जेका ट्रांसपोर्टेशन ऐं लॉजिस्टिक सपोर्ट जेका आहे ऐं सॼे अमले जी सपोर्ट जेका आहे
या इंतज़ामी सपोर्ट जेका आहे, पुलिस जी सपोर्ट वॾी ॻाल्हि इहा त इहा आहे, इहा कलाक जे अंदरि वापसि नथा वठनि या सुभाणे ते नथा वठनि, पोइ त सम्झ त इहो आई वॉश आहे सिंध हुकूमत तरफ़ां, जेकॾहिं हीअ नथी करे सिंध हुकूमत। सही। अच्छा बबर साहब, वफ़ाक़ ॿियनि मामलनि में पाणी जा मामला हुजनि, हुकूमत कंहिंजी बि हुजे, पर सिंध जे एहतजाज खे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। पाणी जी खोट हुजे, सिंध तास मुआइदो हुजे, या जेके बि मामला ॾिठा विया आहिनि, ॻंढियल जेके मामला आहिनि, उन में वफ़ाक़ नज़रअंदाज़ कंदो आहे। ख़ासि तौर ते जॾहिं सॼी सिंध सरापा एहतजाज आहे त एहतजाज जो नोटिस न वरितो वञे या एहतजाज खे अहमियत न ॾिनी वञे, इहो जेको रवैयो आहे इनखे कीअं था ॾिसो? साईं, इहो रवैयो ॾिसो, असांजूं जेके वफ़ाक़ में पार्टियूं सिंध मां वञनि थियूं ऐं उहे उते वञी वफ़ाक़ में वेहनि थियूं, चाहे हुकूमत में वेहनि या अपोज़िशन में, मां त सम्झां थो वफ़ाक़ में पार्टियूं जेका अपोज़िशन में वेहनि थियूं उहे वधीक ताक़तवर रोल प्ले करे सघनि थियूं। गोड़ घमसान, पार्लियामेंट में शोर शराबो, इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंसूं, मुज़ाहिरा, इहे सभु जमहूरी प्रोसेस जो हिसो आहिनि। ऐं पार्लियामेंट में ख़ासि तौर ते जॾहिं गोड़ घमसान थिए थो, पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हायो वञे थो, सबब ॼाणाए नोटिस ते ॻाल्हायो वञे थो, ध्यानु छिकाए नोटिस ते ॻाल्हायो वञे थो, इहे सभु ॻाल्हियूं उते पार्लियामेंट जे रिकॉर्ड ॾिसो थियो थियूं। हीअं ते मूंखे ॿुधायो आदमशुमारी वारो मामिलो पार्लियामेंट में, क़ौमी असेंबली सेनेट में किथे आयो आहे रिकॉर्ड ते? कंहिं रिकॉर्ड करायो आहे? द पीपल्स पार्टी करायो आहे, न सिंध जी कंहिं GDA CDA जा जेके 2-3 मेंबर आहिनि, जेके नाले मातौर चवंदा असां सिंध जा आहियूं, उन्हनि तरफ़ां कंहिं रिकॉर्ड करायो आहे सॼो मामिलो? त वफ़ाक़ में एहतजाज त हुन तरीक़े सां नज़रअंदाज थियो, पंहिंजो रजिस्टर थियो ई कोन। हिकिड़ो ख़त कामिल पंहिंजो साईं मुराद अली शाह साहिबु लिखी छॾियो आहे एज़ ए CM वफ़ाक़ खे, ऐं ख़त वठी पोइ वरी मीडिया में पंहिंजो मीडिया पॉइंट स्कोरिंग कई वञे पई। त इहो मां सम्झां थो इन सॼे एॾे सेंसिटिव मामले ते ऐं तमामु अहम मामले ते इहा जेका स्ट्रेटेजी आहे, ख़त लिखी ऐं चुप करे वेहण जी, इहो मुनासिबु न आहे। ऐं पोइ वरी वज़ीर बि प्रेस कॉन्फ्रेंस कनि, मां सम्झां थो हिते इहा प्रेस कॉन्फ्रेंस न थियणु घुरिजे। शर्जील साहिब खे घुरिजे त वञी लाहौर में ऐं वञी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस करे। CM साहिब खे घुरिजे त सुभाणे इस्लामाबाद पहुचे ऐं उते वञी पंहिंजो खेमो खोड़े प्रेस क्लब जे ॿाहिरियां चयो आहे असां जेसिताईं तव्हां मुतालबो कोन मिलियो त कोन वेंदासीं। ॿी सूरत में हिकिड़ो अल्टीमेटम ॾिनो वञे उन्हनि खे त बाबा फलाणे तारीख़ जे फलाणे टाइम ताईं जेकॾहिं मुतालबा असांजा न मञिया विया त पोइ इहो अमलो पंहिंजे कम खां वापसि थी वेंदो। हिन में आहे कहिड़ी ॻाल्हि, हिन में केॾी गैर जमहूरी ॻाल्हि आहे, केॾी गैर क़ानूनी ॻाल्हि आहे, ऐं इहो कहिड़ो तरीक़ो जेको आहे जेको नथो थी सघे। इहा मिंटनि जी ॻाल्हि आहे, पर हाणे नियत ऐं हिमत जी ज़रूरत आहे। उहो जंहिं पीपल्स पार्टी नियत ऐं हिमत आंदी, इहो मसइलो हल थी वेंदो। ऐं जीअं असां सिंध जा माण्हू चई रहिया आहिनि आदमशुमारी जे अमल खे अॻिते वधाइण में, उनमें देरी कान लॻंदी। सही, ठीकु आहे, वॾी महिरबानी मोहसिन बबर साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अल्लाह ने के।